अल्लाह वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलिल्लाहि अलन नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैकुम बिसुन्नती वसुन्नतिल खुलफ़ाइर राशिदीनिल महदीय्यीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे हज जे बारे में तरग़ीब ॾियणु। सरकारी हज जा फार्म फिल थी चुका आहिनि, उन जी क़ुरानदाज़ी भी थी चुकी आहे। प्राइवेटली फार्म भरजनि पिया। जिन दोस्तनि जे मथां हज फ़र्ज़ थी चुको आहे उन्हनि खे घुर्जे त हज में जल्दी कनि। इरशाद बारी ताला है वलिल्लाहि अलन नासि हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला। अल्लाह तबारक व तआला फरमायो, अल्लाह जे लाइ वाजिब आहे, फ़र्ज़ आहे माण्हुनि जे मथां बैतुल्लाह जो हज करणु, पर जंहिंमें इस्तिताअत हुजे उन जे रस्ते जी काबतुल्लाह ताईं पुॼण जी ऐं वापसी जी इस्तिताअत हुजे, उन माण्हू जे मथां हज फ़र्ज़ आहे। अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सवाल कयो वियो, साईं हज कहिड़े माण्हू ते मथां फ़र्ज़ आहे, कॾहिं फ़र्ज़ थिए थो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त सामान सफ़र हुजेसि ऐं सवारी हुजेसि त उन जे मथां हज फ़र्ज़ आहे। क़ुरान जी आयत मुबारका ऐं अहादीस मुबारका ॿिन्ही मां ख़बर पई त जंहिं माण्हू वटि इस्तिताअत ऐं लियाक़त हुजे हज जे ख़र्चे खे बर्दाश्त करण जी, उन माण्हूअ ते हज फ़र्ज़ आहे। पोइ फ़ुक़हा किराम लिखियो त जंहिं माण्हू खे एतिरी ताक़त हुजे जो हज बैतुल्लाह करे मोटे त उन में किथे रस्ते में कंहिंखां घुरण जी ज़रूरत न पए ऐं पोयां घर वारा बि बुख ते न हुजनि, जेकॾहिं ज़िम्मे आहिनि रिज़्क़ जा, एतिरी इस्तिताअत हुजेसि, अमन वारो रस्तो बि हुजे, त उन माण्हू खे घुर्जे त हज में जल्दी करे, उन जे मथां हज फ़र्ज़ थी चुको आहे। इस्तिताअत जो इहो मतिलबु आहे। बावजूद इस्तिताअत जे ऐं लियाक़त जे हाणे हज नथो करे, सुस्ती करे थो पियो, कंदो रहियो सुस्ती, कंदो रहियो, बिलाख़िर हू अल्लाह ॾे हलियो, इंतिकाल थी वियसि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त जंहिं माण्हूअ खे लियाक़त ऐं इस्तिताअत बि हुई हज जी, उन जे बावजूद उन हज न कयो ऐं मरी वियो, त घुर्जे उनखे त भले यहूदी थी करे मरे, वणेसि त नसरानी थी करे मरे। एॾी सख़्तु वईद आहे उन माण्हू जे बारे में जेके लियाक़त हुजण जे बावजूद, इस्तिताअत हुजण जे बावजूद हज नथो करे। अल्लाह जो रसूल ॿिन्ही जहाननि जो सरदार मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, वणेसि त यहूदी थी करे मरे, वणेसि त नसरानी थी करे मरे। इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि था, जंहिं माण्हू खे लियाक़त इस्तिताअत हुई पोइ बि उन हज न कयो, क़यामत जे ॾींहुं जेॾी महिल अल्लाह जी बारगाह में हाज़िर थींदो त उन जी पेशानी ते लिखियलु हूंदो काफ़िर। दुर्र मंसूर जी रिवायत आहे। इस्तिताअत हुजण जे बावजूद अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला जन फरमाइनि था, गुज़ारे वियो, हज न कई,
क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी दरबार में हाज़िर थींदो त उन जी पेशानी ते लिखियलु हूंदो काफ़िर। अॼु अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था, ख़लीफ़ा सानी अमीरुल मोमिनीन सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो, जेको माण्हू लियाकत ऐं इस्तिताअत जे बावजूदु हज न करे सघियो ऐं मरी वियो, मां कसम खणी करे चवां थो त हू या त यहूदी थी करे मुओ आहे या त नसरानी थी करे मुओ आहे। फ़ज़ाइल हज जे अंदरि शेखुल हदीस इन रिवायत खे ज़िक्र फरमायो त एॾी सख़्तु वईद आहे हज न करण जे करे। ताक़त बि अथसि, इस्तिताअत बि अथसि, लियाकत बि अथसि, पोइ बि हज नथो करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाया, भले यहूदी थी मरे, ईसाई थी मरे। अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, क़यामत जे ॾींहुं उथंदो त पेशानी ते काफ़िर लिखियलु हूंदुसि। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जन फरमाइनि था, मां कसम खणी करे चवां थो या त उहो यहूदी थी करे मुओ आहे या त ईसाई थी करे मुओ आहे। अलियाज़ु बिल्लाहि तआला। जिन दोस्तनि जे मथां हज फ़र्ज़ थी चुको हूंदो आहे, उन्हनि खे तव्हां चवंदो न हज कयो, तो कुझु बहाना कंदा आहिनि। नंबर 1, असांजे घर में माहौल न आहे, अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं न आहिनि हज करण जूं। थोरो घर जो माहौल सेट थिए पोइ हज कंदासीं। साॻियो ई माण्हू नौकरनि चाकरनि खे वठी करे मरी ताईं घुमणु वेंदो, दुबई ताईं बि घुमणु वेंदो, ऐं थोरो वधीक पैसे वारो आहे त पेरिस ऐं लंडन बि हलियो वेंदो, पर न वेंदो त हज बैतुल्लाह जे लाइ कोन वेंदो। पर जेकॾहिं वरी सवाल कबो त चवंदो त असांजे घर में माहौल कोन्हे, माहौल थींदो त पोइ वेंदासीं। इहो उज़र अलाह वटि क़बूल कोन्हे। माहौल असांजे हथ में आहे या ॿियनि माण्हुनि जे हथ में आहे? घर जो माहौल, मुंहिंजे घर जो माहौल मुंहिंजे हथ में आहे या ॿियनि जे हथ में आहे? माहौल ठाहियो न पाण। बहानो नंबर 2, साईं हज कयो, तव्हांजे मथां फ़र्ज़ु थी चुको आहे। हा साईं हज कंदासीं, पहिरियां रोज़ो निमाज़ त पढ़ूं न। निमाज़ रोज़ो पढ़ूं ई कोन था पिया, उहे कयूं ई कोन था पिया, अमल वरी हज वञी किथां कीअं कयूं? ॿियो बहानो इहो कंदा आहिनि। माना हुन जे चवण जो मक़सदु त हज उन माण्हू ते फ़र्ज़ु थिए थो जेको नमाज़ी बि हुजे, रोज़ेदार बि हुजे, उहो हज करे, उन ते हज फ़र्ज़ु थिए थो, असांजो थोरी थींदो फ़र्ज़ु। इहो बि हिकिड़ो धोखो आहे पंहिंजो पाण खे ॾियणु। अच्छा, माण्हू हज ते ईंदो, 40 ॾींहं 45 ॾींहंनि जे लाइ वञे थो पियो, त उते माहौल हिकिड़ो मिले थो पियो निमाज़ जो, मस्जिद नबवी जो ऐं मक्कतुल मुकरमा मस्जिद हराम जो। उते हूंदी ई निमाज़, तिलावत, ज़िक्र फ़िक्र। उते हाणे उते मां मौक़ो मिली सघे थो नफ़िली रोज़ा रखण जो बि, त निमाज़ जेकॾहिं पाबंद न आहे त उते पाबंदी नसीब थी वेंदी। माहौल पाण ई पाण मिली वेंदो ऐं उते ॿियो कमु बि कोन हूंदो। हेॾी दुनिया जे कमनि कारनि में माण्हू मशगूल आहे, उते त फ्री हूंदो, पोइ निमाज़ूं बि पढ़ंदो, उते नफ़िली रोज़ा बि रखी सघे थो, त पोइ उहो माण्हू माहौल बि हुनखे मिली वेंदो ऐं उन शयुनि जो पाबंद बि बणिजी वेंदो। बाक़ी इहो चवण ते रोज़ा रखंदासीं, नमाज़ूं पढ़ंदासीं त पोइ हज कंदासीं, त इहो खामखा जो दिलि खे धोखो आहे, पंहिंजो पाण खे धोखो ॾियणु आहे। इहो तसली बख़्श जवाबु कोन्हे। नंबर 3, साईं असां ॿिया फ़र्ज़ पूरा कया आहिनि जो हाणे वरी हज वञी कयूं? ज़ाल जा फ़र्ज़ कोन पूरा कयासीं, हुकूक पूरा कोन कयासीं, ॿारनि जा कोन कयासीं, माइटनि जा कोन कयासीं, पाड़े ओड़े जा कोन कयासीं, हाणे वञी हज वञी कयूं, इहो वञी रहियो आहे। त तव्हांखे कंहिं रोकियो आहे त तव्हां घर वारनि जा हुकूक पूरा न कयो, ॿारनि जा हुकूक पूरा न कयो? उहे बि हक़ूक़ पूरा कयो ऐं हज बि कयो। ईअं चई करे त भाउ असां घर जा हक़ूक़ पूरा ई कोन कया आहिनि ऐं वञूं था हज ते, इहो सुठो कोन्हे, त भाउ कंहिं मना कयो आहे तव्हांखे त तव्हां घर जा हक़ पूरा न कयो? इहा बि तव्हांजी ग़लती आहे पंहिंजी। हक़ पूरा कयो, भले हीअ बि कयो, हू बि कयो। ऐं हिननि हक़नि जे मथां हज मौक़ूफ़ न आहे त ज़ाल जा हक़ पूरा कयासीं, ॿारनि जा हक़ पूरा कयासीं, हाणे हज असां मथां, ईअं त आहे ई कोन। लिहाज़ा इहो बि पंहिंजो पाण खे धोखो ॾियणु आहे। इन सां हू शैतान खे त राज़ी करे सघे थो, पर रहमान खे राज़ी नथो करे सघे। नंबर 4,
साईं हज फ़र्ज़ थी चुका, हज कयो। जवाब साईं सॼो ॾींहुं गुनाहनि जी ज़िंदगी आहे, वरी हज करे वरी अचूं वरी गुनाह कयूं, हज जी बेइज़ती आहे या? हा, जेॾी महिल पोढ़ा थी वेंदासीं ऐं गुनाह जी सलाहियत ख़तमु थी वञे पोइ हज करे ईंदासीं, पोइ गुनाह ई कोन कंदासीं, पोइ हज मोतबर बि रहंदो असांजो। इहा बि शैतान खे तसली ॾियणु आहे। अदा ख़ुशि थी मां तोसां राज़ी आहियां, हज कोन कंदुसि। गुनाह खां बचण बि फ़र्ज़ु आहे। ईअं न त बसि हज नथो कयां गुनाहनि जे करे, इन खां बचण बि फ़र्ज़ु आहे। पहिरियां इहो बचो, पर जेकॾहिं माण्हू नथो बची सघे त हज ते वञे ऐं उते वेंदो त नेकी जो माहौल मिलण जे करे इनशाअल्लाह गुनाहनि खां बची वेंदो। ॿियो न त भला 40-50 ॾींहं उते हूंदो, 40-50 ॾींहं गुनाहनि खां त बचियलु हूंदो। नंबर 5, पहिरियां नियाणियुनि जी शादी कराइणी आहे, पुटनि जी शादी कराइणी आहे, पोइ हज कंदासीं। ऐं नियाणियुनि जी शादी ऐं पुटनि जी शादियुनि जो सोचियो बि कोन अथई, अॻुवाट चए थो हिन जी शादी कराईंदुसि पोइ कंदुसि। नियाणी जी शादी वेझो हुजे, सफ़ा वेझो आहे, अची मथे ते बीठी आहे, पोइ त इहा ॻाल्हि मोतबर थी सघे थी। पुट जी शादी आहे त मोतबर थी सघे थी, पर नियाणी जो सोचियो बि कोन अथई, या को रिश्तो ई कोन आयो आहे, रिश्तो तइ बि कोन थियो आहे, या पुट जो रिश्तो कोन तइ थियो आहे, ख़ामख़ा में उन्हनि ॻाल्हियुनि जे करे सुस्ती करणु, इहो बि बेजा पंहिंजो पाण खे धोखो ॾियणु आहे। ॿी ॻाल्हि त शादी घणनि महीननि जो कमु आहे? 5 मिंटनि जो कमु आहे शादी, जेके असां ख़ामख़ा में महीननि जो कमु करे छॾियो आहे। अदा पहिरियों मेहंदी थींदी, वरी औरत वनवाह में वेंदी कुंवार, वरी हुनजे लाइ हे मामला थींदा, हे मामला, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं रस्मूं अची कढियूं अथनि जो शादी खे महीननि में मुहित करे छॾियो असां। शादी जो छा कमु आहे? मस्जिद में वेही करे मौलवी साहिब खे चयो साईं 2 गवाह मौजूदु आहिनि, हे घोट आहे, कुंवारा, निकाह पढ़ो, रुख़सती करे छॾियो। अल्लाह जो कसम, कॾहिं कॾहिं अहिड़ा बि निकाह असां ॾिठा आहिनि या ॿुधा आहिनि जेके 500 रुपए में पूरा थी विया। 500 रुपए में हिन दौर जे अंदरि। मुंहिंजो दोस्त मदरसे में मूंसां गॾु पढ़ंदो हो, चए मुंहिंजी शादी में सिर्फ़ु 500 रुपया मिठाई जा ख़र्च थिया, ॿियो कंहिं बि क़िस्म जो ख़र्चो कोन कयोसीं असां। असर नमाज़ ते आयासीं, घोट मां हुउसि ऐं मुंहिंजो वाल साहिबु हो, उहो आलिम हो, छोकिरो बि आलिम थिए पियो, मूंसां गॾु पढ़े पियो। अॼु कुंवार जो जेको पीउ हो उहो बि बीठो हुजे, नेक साले माण्हू, बाशर, दीनदार, निमाज़ी माण्हू। असर नमाज़ ते असां आयासीं, गॾु मिठाई जो दॿो खयोंसीं, 500 रुपया जो बसि। ऐलान थियो नमाज़ पढ़ी करे बाबे जो निकाह था पढ़ूं, निकाह पढ़जे, उहो मिठाई सभिनि में विराए छॾी, अलाह ख़ैर सलाह। इहा तव्हां घर में औरतुनि जी ॻाल्हि कंदो न, चवंदो गजड़ो गार ॾेई छॾियो, हुननि खे विड़ी पवंदो। असांजी को बेवा आहे जो असां ईअं परणायूं, असांजी को तलाक़ी याफ़्ता आहे जो असां ईअं परणाए छॾियूं, असांखे इहा औरत नियाणी को ततल आहे, मथे में सूर आहे जो असां ईअं चुप करे परणाए छॾियूं। शादी आहे, जनाज़ो थोरी आहे, जेसीं ताईं दुल धमाका न थींदा न तेसीं ताईं शादी कोन थींदी। मथे में सूर, सॼे घर में सूर, माइटनि मिटनि में सूर, ओड़े पाड़े में सूर। लिहाज़ा इहा बि ॻाल्हि ग़लति आहे। नियाणियुनि जी शादी कराए पोइ हज कंदुसि न। नंबर 6, कारोबारी हुज़र साईं दुनिया में एॾो मसरूफ़ आहियूं, कारोबार में एॾो मसरूफ़ आहियूं, टाइम ई कोन थो मिले हज जे लाइ वञे। ॿार बि नंढड़ा आहिनि, कारोबार संभाले नथा सघनि, इहे वॾा थींदा त पोइ वेंदासीं पोइ हज करे ईंदुसि। तेसि ताईं एतमाद ऐं यकीन आहे त मरी वेंदे तूं जहिड़ो हूंदे तूं कंदे ई वञी कमु। नंढड़ा नंढड़ा ॿार कारोबार जी मसरूफ़ियत जे करे नथो वञे हज ते। इज़राइल अलैहिस्सलाम अची करे सलाम पेश करे चयो हल मूंसां गॾु, हाणे छा चवंदे? पोइ हुते ॿार बि छॾे वेंदे, औलाद बि छॾे वेंदे, कारोबार बि हुते छॾे हलियो। कि बाएतमाद माण्हू खे कारोबार ज़िम्मे लॻाए करे हज करणु घुरिजे। जेकॾहिं बाएतमाद माण्हू नथो मिले, दुकान खे तालो हणी करे हज करणु घुरिजे, फ़र्ज़ु थी चुको आहे। त इहो उज़ुर बि क़बूल न आहे। असांजो दोस्त हिकिड़ो मदरसे में असां गॾु पढ़ंदो,
टे भाउर टे नंढड़ा नंढड़ा, उन्हनि जो वालिद साहब नेक साले दीनदार माण्हू, कारोबार उन्हनि जो करोड़नि जो कारोबार। उन्हनि जे वालिद साहब की जेको दोस्त असां, उन वालिद साहब खे अटैक पियो, पैसो अलाह से खो ॾिनो, नेक सां हज मजबू न कया। पोइ हुन चयो मां बाईपास करायां दुबई मां वञी करे, दुबई जा डॉक्टर सुठा आहिनि वग़ैरह वग़ैरह। 1997-98 जी ॻाल्हि। इहो दुबई वियो, हुते घर वारनि खे बि न ॿुधायईं त मां बाईपास कराइण जे लाइ वञा थो पियो। दुबई वियो, हुते बाईपास कराइण जे लाइ इंतकाल करे हुते। दुबई मां वापसि लाश आई। छोकिरा नंढड़ा नंढड़ा, हिकिड़ो 8 सालनि जो, 10 सालनि जो, 12 सालनि जो, एतिरा नंढड़ा नंढड़ा ॿार। इज़राइल अलैहिस्सलाम मौक़ो ॾिनसि, को मौक़ो कोन ॾिनसि। फ़र्ज़ थी चुको हुजे त कारोबार खे लत हणी करे बि पहिरियां हज कजे। ईअं न थिए त माण्हू मरी वञे थो पियो। हाणे नंढड़ा नंढड़ा ॿार कारोबार केरु संभाले? पोइ हुननि जी वालदा हिमत कई, कुझु कारोबार खे संभाली, तेसिं ॿार जवान थी विया, अल्हम्दुलिल्लाह हाणे ॿार पिया संभाल कनि। रस्ता खोड़, नियत हुजे हज करण जी रुॻी। नंबर 7, इलाही दोस्तनि जो इहो ख़्यालु हूंदो आहे त बाबे ऐं अम्मा खे पहिरियां हज करायां, पोइ मां हज कंदुसि। पंहिंजे मथां हज फ़र्ज़ु हूंदो आहे ऐं अम्मा ऐं अब्बा जे मथां हज फ़र्ज़ु न आहे। हाणे नियत इहो दिलि में हूंदो आहे, जेसीं बाबे अम्मा खे न करायां त सुठो कोन थो लॻे। माण्हू छा चवंदा, पीउ माउ खे हज कराई कोन, पाण हज करणु हलियो आहे। अदा दोस्त जेके ॻाल्हाईंदा उनखे गुज़ारिश आहे त चुप कयो, या कचहरी करणी त ॿाहिरि हलिया वञो। दुरूद शरीफ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना। जे माण्हू जे मथां हज फ़र्ज़ु आहे उनखे करणु घुरिजे। पहिरीं ताक़त आहे त वालिदैन खे बि कराइणु घुरिजे, ताक़त न आहे त पाण पहिरीं करे, भले वालिदैन खे न कराए, पोइ अलाह साईं ॾे त बाद में उन्हनि खे बि कराए, सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी इन आसिरे में रहिजणु त मूंखे त पंहिंजा पैसा आहिनि, अम्मा ऐं अब्बा जा न आहिनि, या अबो आहे उन जा न आहिनि, या अम्मा आहे उन जा न आहिनि, मां कीअं वञा, शर्म थी अचे वग़ैरह वग़ैरह, इहो उज़ुर बि क़बूल न आहे। क़यामत जे ॾींहुं तुंहिंजी माउ तुंहिंजे पारां हिसाब किताब न ॾींदी, तुंहिंजो पीउ तुंहिंजे पारां हिसाब किताब न ॾींदो, तोखे तुंहिंजो वज़न पाण खणणो पवंदो। नंबर 8, कुझु माण्हू चवंदा आहिनि ही उमिरि थोरी आहे हज करण जी, खाइण पीअण जी उमिरि आहे, थोरो खाई पी वठूं, जंहिं महिल सफ़ा रिटायर थी वेंदासीं पोइ हज कंदासीं। खाइण पीअण मां मक़सदु माना हराम पायूं, रिश्वतूं, ऐशो ऐशर वारी ज़िंदगी गुज़ारियूं, सूद ऐं इन्हनि जी ज़िंदगी गुज़ारियूं, पोइ जॾहिं शरीफ़ थींदासीं पोइ हज कंदासीं। जंहिंमें ॼंगुनि में साह न हूंदो, अखियुनि में ताक़त न हूंदी, ज़बान में ॻाल्हाइण जी कुवत न हूंदी, सॼो पियो ॾके, सॼो पियो ॾके, हाणे चए थो मां हज करे, उनखे हज जो मज़ो ई कोन ईंदो। हज असल जवानी जो आहे, ताक़त जो आहे। इलाही माण्हू चवंदा आहिनि साईं घरवारी छॾे कोन थी ऐं मूं वटि उन जा पैसा आहिनि कोन, बग़ैर ज़ाल जे मां कीअं हज कयां। इहो बि ईअं ई उज़र आहे जीअं वालिदैन वारो आहे, इहो बि ग़लति आहे। ती मुख़्तलिफ़ बहाना आहिनि जेके माण्हू कंदा आहिनि त हिन ॻाल्हि जे करे हज नथो कयां, हिन ॻाल्हि जे करे हज नथो कयां। हदीस मुबारक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल फरमायो त जंहिंजे मथां हज फ़र्ज़ु थी चुको हुजे, उनजे बावजूदि उन हज न कयो ऐं इंतकाल करे वियो त मरे, वणेसि त यहूदी थी करे मरे, वणेसि त नसरानी थी करे मरे। इन करे इन तमामु तावीलात खे हिकिड़े पासे रखी करे पहिरियां हज जी कोशिशि कजे। जेको माण्हू हज ते वञे थो त उहो मुख़्तलिफ़ आमाल करे थो, मसलन तलबियो पढ़े थो, तवाफ़ करे थो, सफ़ा मरवा में हले थो, मैदान अरफ़ात में हले थो, वक़ूफ़ करे थो वग़ैरह वग़ैरह। शैतान खे कंकिरियो हणे थो। इन्हनि शयुनि जी जेका नेकियूं मिलनि थियूं, इन्हनि आमाल जी जेके नेकियूं मिलनि थियूं, उहे एॾियूं वॾियूं अज़ीम आहिनि जो जेको ॿुधे थो न माण्हू या पढ़े थो त दिलि चए थो हाणे वञी हज कयां मां। कुझु हदीस मुबारक ॿुधायो। सहल बिन साद रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, जेको माण्हू तलबियो थो पढ़े,
तलबियो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। इन खे तलबियो चइबो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद फरमायो जेको माण्हू तलबियो थो पढ़े न त हुनजे साॼे